सर असांजो सवाल आहे, असां घुरऊं था पाणी सिंध खां, सिंध चवे थी वफ़ाक खां वठो, वफ़ाक चवे थी सिंध खां वठो, इन में सिंध जो आम पिसी चुकी आहे बिल्कुलु। हाणे इन जो असांजो सवाल इहो ई आहे त असां एग्ज़ैक्टली पाणी कंहिंखां घुरऊं, वफ़ाक खां घुरऊं या सिंध खां घुरऊं? ॾिसो, तव्हां आउं के दुकान ते वञा, आउं चवां त बाबा डॿो रोटी ॾे मूंखे, आउं उनखे पैसा ॾियां, त हू दुकानदार मूंखे डॿो रोटी ॾींदो। ऐं अगरि हू मूंखे डॿो रोटी नथो ॾे या अंडा नथो ॾे या जेको बि, त आउं त हुनखां पुछंदुसि न। हू मूंखे इहो चए त वञी डॿो रोटी जेकी बेकरी तां ठही ईंदी आहे उनसां वञी ॻाल्हाए, त जॾहिं पैसा मूं तव्हांखे ॾिना आहिनि। सो ढल, आबियानो, उशर, ही पाणी जा जेके मामलात आहिनि, टैक्सिस आहिनि, इहे पाण सिंध गवर्नमेंट खे ॾियूं था। सो पाण त हुननि खां ई घुरंदासीं। हुनखे पाणी, सिंध गवर्नमेंट को पाणी पैदा त करे कोन थी, हुन वटि पाणी मथां थो अचे, उतां घटि थिए थो, हुननि खां घुरणु वाजिबु आहे। हीउ जेको फवाद चौधरी साहिबु कल्ह टियों ॾींहुं कराची प्रेस कॉन्फ्रेंस करे नई मंतक कढी, नई मंतक न आहे लेकिन हिकिड़ी मंतक कढी त भई अचो मापियूं त सिंध में दाख़िल पाणी घणो थियो ऐं हेठि छोड़ घणो थियो। ऐं चवां थो कराए वठो। जी हा, जी हा। छाकाणि त तव्हां छोड़ खे अगरि तव्हां ज़ियान चओ था त पोइ त बहस न आहे। पोइ त जी हा, पोइ त किताब पढ़णी ई ज़रूरत आहे। ठीकु आहे, पोइ त हाणे छा तव्हां सां बहस कयूं वई। अगरि तव्हां चओ था त विदिन सिंध अगरि पाणी जो वेस्टेज आहे त उनखां इनकार त न आहे, पर उन लाइ बि पोइ वफ़ाक पैसा ॾे। पाणी त सूबो छा आहे, सूबो मुल्क जो हिसो आहे न। त अगरि जेको ही असांजो हिकिड़ो नेचुरल रिसोर्स आहे पाणी, हिकिड़ो तमामु हाणे अहमियत इख़्तियार करे वियो आहे, अगरि हू ज़ियान किथे बि थिए पियो, पंजाब में थिए पियो, केपी में थिए पियो, सिंध में थिए पियो, बसि अचो हुनखे सभु मिलजी गॾिजी सॼी ज़ियान खे रोकियो न। हाणे खरबे रुपया त सिंध सरकार वटि न आहिनि जो ही सॼी लाइनिंग कराए, सॼा कैनाल्स ऐं सभु शइ ठीकु कराए। इंफ्रास्ट्रक्चर ॿीहर सो प्रोफेशनली हू थियणु खपे। ऐं जिथे बि ज़ियान थिए, अच्छा अगरि तव्हां ज़मींदारनि खे इनकरेज कयो त यार हू ड्रिप छा थींदो आहे, ड्रिप इरीगेशन या उहो स्प्रिंकलिंग, जेको बि ॿिया तरीक़ा आहिनि, त थोरे पाणी सां वधीक आबादी कीअं कजे, त उन ते ख़र्चु अचे थो। जी हा, उनजी ट्रेनिंग थींदी, उनजी ट्रेनिंग थींदी, उनजो ख़र्चु अचे थो, त वफ़ाक़ी सरकार उन ते सब्सिडाइज़ करे ॾे। हीउ जेको फ्लड इरीगेशन जो सॼे मुल्क में, सिर्फ़ु सिंध में न, पंजाब में बि, हीउ जेको कोडर हणी आई पोइ चवंदा पाणी हल, जी हा, इहो त अयाशी आहे न। जी हा। पर फ़िलहालु असां वटि आबादगारनि वटि को ॿियो हू जेके मॉडर्न टेक्निक्स आहिनि पाणी जी इस्तेमाल जूं आहिनि कोन। सो क्वेश्चन आहे त हिकिड़ी, आउं त चवां थो त भई पाण में सिर्फ़ु झुंडापट बदिरां अगरि को मथो जोड़े वेही, को टेक्नोक्रेट्स वेही, ही नियत साफ़ रखी ऐं शयुनि खे रिज़ॉल्व कनि त उहो वधीक बहितर आहे। पर हुननि वटि हिकिड़ो जवाबु आहे, डैम ठाहे छॾियो, जी हा, समुंड में पाणी न उछलायो, ज़ियान आहे। जी हा। असां वटि आहे त तव्हां चोरी था कयो। सो हाणे इहो त हिकिड़ी नेवर एंडिंग शइ आहे।